नाज़िन सिंध जे सुल्तान शहीद दोदो सूमरो जी 710 वर्सीअ जे मौक़े ते परगणीअ जी तारीख़ी माॻ रूपा माड़ीअ ते 2 ॾींहनि जो मेलो लॻाए सूमरनि जे समाजी तंज़ीम जो यौम तासीस मल्हायो वियो, जे दौरान शहीद दोदे जे सुरिहाई ऐं किरदार खे शानदार ख़राज पेश कयो वियो। वधीक तफ़सील बदीन मां इमरान अब्बास जी हिन रिपोर्ट में। सिंध जे सुल्तान शहीद दोदो सूमरो जी 710 वर्सी जे मौक़े ते शहीद जी मज़ार ते शहीद दोदो सूमरो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी चेयरमैन अली मोहम्मद सूमरो गुलनि जी चादर चाढ़ी ऐं फातिह ख़्वानी करे 2 ॾींहनि वारी चौथीं यौम तासीस जी तक़रीब जी शुरूआत कई। इन मौक़े ते पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ईंदड़ ज़ाइरीन जो चवणु हो त हीअ जेका तंज़ीम आहे शहीद दोदो सूमरो ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान, उहा 4 साल अॻे ठाही ही उनजो तसलसल आहे। हिते जेको आहे सो जशन दोदे जो ही प्रोग्राम कयो आहे जेको अव्हांजे अॻियां आहे। यौम तासीस त असांजो चौथो, पर जेकॾहिं असां ॾाढे दोदे जी तारीख़ खे ॾिसूं, सूमरनि जी तारीख़ खे ॾिसूं त असां हज़ारे साल क़दीमी तारीख़ हुयो। मोहन जे दड़े मां जेका तहज़ीब असांखे सिंध जी मिले थी, अगरि उन वक़्त खे भेटिजे त सूमरनि जी तारीख़ उन वक़्त खां वठी हले थी। अॼुकल्ह बोतारको ऐं कूड़ो सरदारी निज़ाम उरूज ते आहे। सिंध में उन जा तमामु घणा नुक़सान थिया आहिनि। उनजे लाइ शहीद दोदो जे नक्श क़दम ते हलंदे असां हितां मक़ामी जेके बिरादरियूं आहिनि, मक़ामी माण्हुनि सां मोहबत वधण जे लाइ, उन सां प्यार वधण जे लाइ, उन्हनि खे इंटरनेट ॾियण जे लाइ हिते हिकु बहितरीनु हिकिड़ो सक़ाफ़ती प्रोग्राम रखियो आहे। असांजो हिन तंज़ीम जो मक़सदु इहो ई आहे त हिन पुठिते पियल इलाइक़े खे उजागर करियूं ऐं हिते जेका बि असां हीउ जेको प्रोग्राम कयो आहे, हिते असां हर शइ फ्री में कई आहे। हिते जा जेके माण्हू आहिनि उहे रोज़गार करे सघनि। असां दोदे जा पोइ लॻायूं, असां इन शइ खे तस्लीम न आहियूं कंदा, न सरदारी निज़ाम खे न ज़ुल्म खे। इहो मैसेज मां ज़रूरु ॾींदुसि त असांजी जेकी बिरादरी आहे या पूरी सिंध वारा आहिनि, उहे शऊर पैदा कनि, पंहिंजे बचनि खे, पंहिंजे नंढड़ियुनि खे, अदड़ियुनि खे पढ़ाइनि। शहीद दोदो सूमरो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां जारी 2 ॾींहनि वारी सक़ाफ़ती ऐं अदबी तक़रीब में सिंध समेत सॼे मुल्क मां अक़ीदतमंदनि जो वॾो अंग शिरकत करे रहियो आहे। तक़रीब में रूपामाड़ी जे साहिली ऐं सरहदी इलाइक़े में सिंध ते सूमरा ख़ानदान जी 400 सालनि जी हुकूमत ऐं रूपामाड़ी जी तारीख़ पढ़ी वेंदी, जॾहिं त मुशाइरे में सिंध जा नामवर शाइर ऐं महफ़िल राग रंग में सिंध जा नामवर फ़नकार बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। शहीद दोदो सूमरो जी मज़ार ते ईंदड़ अक़ीदतमंदनि जो चवणु आहे त पुठिते पयल हिन इलाइक़े जी तारीख़ हज़ारे साल पुराणी आहे। हुकूमत तारीख़ी माॻ जी तरक़ी लाइ बहितर क़दम खणी हिन इलाइक़े जो मुस्तक़बिल खे महफ़ूज़ बणाए। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।